टैंकी फुल करवा जल्दी। पेट्रोल जा पैसा ॾिनी वञो काॾे भॻा वेंदा वो पाड़ा पटिया वठी करे। केर पकड़ी खड़ो आ थियो पाड़ा पटिया वठी करे पर पाड़ा पटिया वठी करे रस्सी संकाई बथो है वॾा चढ़ा है यार हिते काथे विधी अथव। अच्छा माना इहो मसलो आ पाड़ा पटियान वठी करे कुंडी विझी करे ॿधी करे हलिया विया आहिनि। तव्हांखे बि पुट मां छॾींदुमि कोन। ब्रेक 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 वरी छा थियो? निभागा कीअं लॻो मारो आइडियो एडियो यार तोरो भलो हाणे मोटरसाइकिल जी टैंकी ते फुल कराई जे हाणे पांजी भी टैंकी फुल करा ना। हाँ हाँ छो ना तू मोगे सां गॾु वधो आ मुंहिंजी शैतानी खोपड़ी जो कमाल ॾिस जाई हालत थधो जूस थो पियाराई थधि हलारो हलवे वे ठंडो ठार शरबत दिल बहार शरबत अचो दोस्तों अचो भाईरो पियो बदामन वारो शरबत पियो बदामन वारो शरबत पियो गर्मी के खत्म कयो अचो। वो बहु पानी त ॾे। अरे पानी कोने बदामन वारो जूस आ खसखस वारो थादल दा थादल। अच्छा खालिस बादाम वारो शरबत आ खालिस बदाम वारो शरबत पोइ कीअं गिलास ॾेवी थो। सही जेको बगैर बदामन वारो 50 जो बदामन वारो 100 रुपए जो। ईअं कर बादामन वारा 2 गिलास ठाहे ॾे असांखे 100 रुपए वारा बादाम बि थोड़ा गच बि जा सवाई सां विझां तो ओडू वियो हाणे ई खणी अचां थो। हा वियो सेठ 2 गिलास ठाहे ॾेबा बदामन वारा। पैसा तो पाण वटि कोन्हनि जूस कीअं पींदा थे। निभागा मां जे तो सां गाॾा का न का जूस वारे सां टल कयूं था बादाम वारो जूस था पियूं। ए जूस अची वियो वठो गर्मी जो दुश्मन पियो। हा टेक्नोलॉजी अची वई आहे। वाकई यार बादाम वारो जूस आहे दिमाग खे सुकून मिले थो टिकण मांजी भी ठरण लगी आ ईमान सां पघर ढरो थी वियो आहे तोखे फर्क पए थो। हा मज़ो अचे थो मूं सां गॾु हूंदे त ऐश कंदे गंजा थोड़ो थोड़ो पी तकड़ में पीने त मज़ो कीअं ईंदुई। मूंखे पीअण ॾे यार हाँ ठरण ॾे। ठंडो ठार शरबत दिल बहार शरबत। हे वटि 2 गिलास निभागा कंहिंजा आजा खाली गिलास वापस न करणा छा कंदे सॼो गेम ही खाली गिलासनि जो आहे तू चुप करे वे। हे 3 पत्थर गिलास में विझ ऐं हिकिड़ो पत्थर तू पंहिंजे वात में विझ हाणे चिकट कर। छा थियो निभागा छा थियो सही छा थियो। हाय हे मां पत्थर दंद में लगवा दंद भजी पियो सुधा हेरे ॾिस अबोड़ी हे ज़ुल्म आ। पत्थर छो खायो था बाबा जूस पियो न पत्थर खाइण लाइ काहे चयो है। दंद कनी टुटा जूस पीअण सां वो पत्थर काढू आया हे पत्थर तो आरा जेको ना गिलास में पियन बिदामन जी जाते जूस में पत्थर काढू आया बदामन वारो जूस हो बदामन वारो जूस हो वड़ा कहीं जा हे बदामन वारो जूस खसखस वारो तो जो आ ना बाकी कहीं जो आ तो अरे रेडी ते आया बीठा आयूं हे वडो जुल्म करी था तू माण्हुनि सां हेरे फिरिया इन जो दंद भजी पियो आयो के भरे दींदो। सारे जूस त मांजो आहे लेकिन असां पत्थर न आहियूं पंहिंजा असां वटि खारल जूस आहे पूरो इलाइक़े जा माण्हू हिते ईंदा आहिनि। हा तव्हांखे कोई ग़लति फहमी थी हूंदी। ये पूरे इलाके जा ख़ास माण्हू पहिला ईंदा हुया हाणे ये पत्थरनि वारी गिला ॾिसी करे कोई न ईंदो हिते गिराकी न थींदोई। ना सर तव्हां छॾो ॻाल्हि खे ख़तमु कयो ॿुधाइजो कंहिंखे न थींदो रहंदो पर असां न आहिनि पाता मिस्टेक थी वई हूंदी चलो ख़ैर आहे। 10,000 रुपया ॾियनि त असां माण्हुनि खे शोर शराबो करे ॿुधाईंदासीं। यार मां ग़रीब माण्हू आहियां 10,000 मां वटि काढूं आहियां मां महीने में 10,000 नथो कमायां तव्हां बस जूस जा पैसा न ॾियो बस तव्हां हलिया वञो नथो ॾे 10,000 हे दंद जो मारे भरी पैसा पुलिस ते हलदा पाण। हाणे ईअं कर 10,000 जुर्मानो ॾे 10,000 ॿिया ॾे दंद जा तू ईअं न मञींदे। अरे छॾो माफ़ी ॾियो पैसा नथो ॾेई न मां पुलिस ॾे थो रिंग कयां। ना सर पुलिस ॾे रिंग कयो मां तव्हांखे पैसा ॾियां थो। हे सर छा 10,000 पत्थरनि जा अची विया 10,000 दंद जा हाणे असां वञी करे हकीम ॾे नवो दंद था विझायूं हाणे शरबत जा पैसा ई कोन ॾींदासीं हे वटि पंहिंजा पत्थर। अरे कहिड़ो ज़ुल्म थियो जूस ई पिया मुंहिंजा पैसा ई खणी आया पत्थर काढूं अची विया मां बदाम पाए ॾिनो मां टुटिजी वियुमि तबाह थी वियुमि बर्बाद थी वियुमि।
निभागा धुप ते छो ब्रेक ॾिनी अथई यार रंध में सूर थे तो या ड्रामे बाज़ी छॾ हाणे जूस सारे खां परे निकिरी आया आहियूं हाणे उहो पंहिंजी काढ न लॻंदो कीअं लॻो ई शैतानी खोपड़ी जो कमाल उन्हीं सही शैतानी खोपड़ी वे पिया हर रोज़ आयो कर टाइम ते निभागा हे वटि 1000 रुपयो 1000 रुपयो यार 5-6 हज़ार तो दे शैतानी खोपड़ी जो कमाल त मुंहिंजो हूंदो आहे न तूं जॾहिं आइडियो सोचे ईंदे न पोइ पूरा 10,000 रुपया ॾींदो सां ईमान सां हे वटि 2000 ॿिया थी हाणे त राज़ी आहे न हाँ हाल तूं पंहिंजे घर वञ मां पंहिंजे घर थो वञा मोगे जी मार ख़बर न चार